अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर सी रहियो एसटीवी न्यूज़ नज़र जो ता हिमलची अपडेट ते एसटीवी न्यूज़ जे नाज़रीन के बुधाइंदा हालू ते सिंध जे तारीखी जिले ठठे जे तालके मयरपुर साकरो जे प्राइमरी स्कूल लेट जी बिल्डिंग 3 साल बरसातन में डही पट थियण का पोए उस्तादन पंहिंजी मदद पाण तहत झोपड़ी नुमा स्कूल कायम करे तदरसी अमल शुरू करे छडियो आहे पर तालीमी खाते जे तालके जिले सिंध सतह जे जिम्मेवारन जी कन ते का जूं न सरी आहे जंहिंजे करे मासूम ॿार झोपड़ी नुमा स्कूल में तालीम वराइण ते मजबूर आहिनि। हिन स्कूल जी मौजूदा हालत सिंध जे तालीम खाते जी पत वाइकी करे छॾी आहे जेतोणीकि तक जे कंहिं बि चूंडियल नुमाइंदे बि हिन स्कूल ते का रहम जी नज़र न विधी जंहिंजे करे स्कूली ॿार बरसातनि ऐं सर्दियुनि में स्कूल जा ॿार मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकिरजी विया आहिनि। जॾहिं त कुझु ॾींहं अॻु डीसी ठठो जे हुकुम सां एसी घारो विज़िट पिणु कयो पर अञा ताईं को बि खुड़ तेल न निकिरी सघियो आहे। ॻोठाणनि स्कूली शागिर्दनि मुतालबो कयो आहे त स्कूल जी बिल्डिंग जी मुरम्मत कराए ॾिनी वञे।